अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी बैचलर डिग्री प्रोग्राम मास्टर डिग्री प्रोग्राम जी एडमिशन हली रही आहे ऐं ही एडमिशन 2025 बैच जे लाइ आहे। त इन में एडमिशन जो प्रोसेस हली रहियो आहे। उन में यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां प्री एंट्री टेस्ट जो सैंपल पेपर अनाउंस कयो वियो आहे। जेके बि कैंडिडेट्स अपीयर थींदा उहे सुठे खां सुठे तैयारी करे इन में अपीयर थी सघनि। त सभिनी खां पहिरियों असां ॾिसंदासीं त हिन जो सिलेबस छा आहे, उन खां पोइ ॾिसंदासीं त टेस्ट पैटर्न छा आहे, कहिड़े टाइप जा एमसीक्यूज़ अचनि था। त ही सैंपल पेपर ऑफिशियली यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां अनाउंस कयो वियो आहे। जीअं तव्हां ही ॾिसी रहिया आहियो त सैंपल पेपर्स में ॿुधायो वियो आहे त टेस्ट जेको आहे उहे 5 पार्ट्स ते मुश्तमिल हूंदी या 5 सेक्शंस हूंदा। त हिन में सभिनी खां पहिरियों इंग्लिश सेक्शन हूंदो ऐं सभिनी खां वधीक क्वेश्चन इंग्लिश जा हूंदा जेको 30% हूंदो। पोइ जनरल साइंस हूंदो, पोइ जनरल नॉलेज हूंदो, पोइ सिंपल अर्थमेटिक हूंदो ऐं पोइ IQ हूंदो। त हाणे ही तव्हां डिवीजन ॾिसी रहिया आहियो 30, 20, 20, 20 ऐं 10% हूंदी। त इंग्लिश में फर्दर तव्हांखे सिलेबस ॾिनो वियो आहे जंहिंमें तव्हांजा सिनोनिम एंटोनिम्स हूंदा, करेक्ट स्पेलिंग हूंदा, एक्टिव पैसिव हूंदा, डायरेक्ट इनडायरेक्ट हूंदा, टेंस एंड प्रीपोजिशन हूंदा। उन खां पोइ जनरल साइंस में बेसिक नॉलेज ऑफ साइंस, फिजिक्स, केमिस्ट्री एंड कंप्यूटर हूंदो। जनरल नॉलेज, वर्ल्ड नॉलेज, पाकिस्तान स्टडीज ऐं इस्लामियात इन में हूंदा। सिंपल अर्थमेटिक में अर्थमेटिक, फ्रैक्शन, परसेंटेज ऐं एवरेज जा क्वेश्चन हूंदा ऐं IQ में जेको आहे वर्ड प्रॉब्लम, शेप प्रॉब्लम्स वग़ैरह जा क्वेश्चन हूंदा। फर्दर ही असांखे एमसीक्यूज़ ॾिना विया आहिनि जंहिंमें ॿुधायो वियो आहे हिन तरीक़े जा तव्हांजा इंग्लिश जा एमसीक्यूज़ हूंदा। लाइक अगरि सिमिलर मीनिंग जो हूंदो त हिन ईअं तव्हांखे हिकिड़ो वर्ड मिलियलु हूंदो, ही जेको हाईलाइटेड वर्ड आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे तव्हांखे हुनजा 4 ऑप्शन मिलियल हूंदा। हुनजो मोस्ट सिमिलर जेका मीनिंग हूंदी हेठि ऑप्शननि में मौजूदु तव्हांखे उहा सिलेक्ट करणी आहे। जीअं ही हिकिड़ो वर्ड आहे गाइगेंटिक, इन जो जेको ऑप्शन बी आहे इहो करेक्ट आहे ऐं ॿिया जेके आहिनि इहे ऑप्शन्स रॉन्ग आहिनि। ईअं नेक्स्ट क्वेश्चन तव्हांखे ॾिनो वियो आहे, चूज़ द वर्ड मोस्ट नियरली अपोजिट इन द मीनिंग टू द कैपिटलाइज़ वन। जेको ही कैपिटलाइज़ वर्ड आहे हिन जे नियरली अपोजिट, हाणे हुते असां सिमिलर कईसीं, हाणे हिते अपोजिट कंदासीं। त पेपर अटेम्प्ट करण महिल ख़्यालु कजो हर क्वेश्चन खे पढ़ी करे पोइ अटेम्प्ट कजो त जीअं तव्हांजी करेक्ट थियण जा चांसिस वधी वञनि। हाणे एक्सिलरेट आहे ऐं हिन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो ए, डिले। एक्सिलरेट असां चऊं कंहिं कम में तेज़ी आणणु, कंहिं कम खे वधाइणु ऐं उनजो अपोजिट मीनिंग छा थींदी, डिले ए। उन खां पोइ नेक्स्ट स्पेलिंग जो वर्ड आहे त तव्हांखे करेक्ट स्पेलिंग चूज़ करणी आहे ऐं नॉलेज जी स्पेल कंहिंखे न ईंदी हूंदी त तव्हां हिन जो कमेंट सेक्शन में राइट ऑप्शन ॿुधायो त कहिड़ो आहे। उन खां पोइ नेक्स्ट जेको आहे प्रीपोजिशंस ते क्वेश्चन आहे त तव्हांखे ईअं ब्लैंक मिलियल हूंदो, हेठां 4 ऑप्शन हूंदा ऐं हुन में सुइटेबल जेको प्रीपोजिशन हूंदो उहो तव्हांखे लॻाइणो आहे। लाइक हिते क्वेश्चन नंबर 4 आहे, माउंटेन इज कवर्ड डैश स्नो। माउंटेन इज कवर्ड, इन जो जेको ऑप्शन बी आहे विथ स्नो, इहो करेक्ट ऑप्शन आहे। त तव्हांखे बाय जा, इन जा, एट जा, ऑन जा जेके बि प्रोपोजिशन आहिनि इन्हनि जा राइट यूज़ जेको आहे पढ़णा पवंदा। उन खां पोइ जनरल साइंस जा कुझु हिन तरीक़े जा क्वेश्चन हूंदा। क्वेश्चन नंबर 1 आहे, व्हाट इज द केमिकल फार्मूला ऑफ वाटर। त सभिनी खे ख़बर आहे ऑप्शन ए इज करेक्ट आहे हिन में। नेक्स्ट आहे, व्हाट इज द SI यूनिट ऑफ फोर्स। फोर्स जो SI यूनिट छा आहे, इहो ऑप्शन बी इन जो करेक्ट आहे, न्यूटन। ऐं क्वेश्चन नंबर 7 आहे, अ रेक्टेंगल विथ डैश साइड्स ऑफ इक्वल लेंथ इज कॉल्ड अ स्क्वायर। असां स्क्वायर कंहिंखे चवंदा आहियूं, उनखे चवंदा आहियूं जंहिंजूं 4 ई साइड्स इक्वल हुजनि। त इन में जेको ऑप्शन बी आहे उहो करेक्ट आहे। नेक्स्ट तव्हांखे ॾेखारियो वियो आहे त कंप्यूटर मां कहिड़े टाइप जा क्वेश्चन हूंदा। कीबोर्ड ऑफ अ कंप्यूटर सिस्टम इज अ डैश। त हाणे तव्हांखे ॿुधाइणो आहे हेठां जेके ऑप्शन आहिनि कीबोर्ड छा हूंदो आहे कंप्यूटर सिस्टम जो। सॉफ्टवेयर हूंदो आहे, बी रबरवेयर हूंदो आहे, सी फर्मवेयर हूंदो आहे ऐं डी हार्डवेयर हूंदो आहे। इन जो करेक्ट ऑप्शन आहे उहो डी आहे। नेक्स्ट असां जनरल नॉलेज जे पोर्शन ते था हलूं त जनरल नॉलेज में कुझु हिन तरीक़े जा तव्हांजा क्वेश्चन हूंदा। द करेंसी ऑफ सऊदी अरेबिया इज, ऑप्शन ए इज करेक्ट, रियाल। ईअं तव्हांखे सभिनी कंट्रीज जी कैपिटल करेंसीज जेके मोस्टली पाकिस्तान सां रिलेटेड हुजनि, पाकिस्तान में सां इम्पोर्टेंट हुजनि, उन खां अलावा जेके बि मोस्ट वॾा वॾा इम्पोर्टेंट कंट्रीज आहिनि उन्हनि खे तव्हांजी कैपिटल ऐं करेंसी तव्हांखे यादि हुजे। उन खां नेक्स्ट इस्लामियात में कीअं क्वेश्चन हूंदा, विच सूरा ऑफ होली कुरान हैज 2 टाइम बिस्मिल्लाह। इहो काफ़ी टाइम रिपीट थींदो आहे। जॉब टेस्टनि में जो क्वेश्चन रिपीट थींदो आहे।
इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो डी आहे सूरह नमल। क्वेश्चन नंबर 11 आहे हु इज द हेड ऑफ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान। हाणे ही क्वेश्चन समझण जी ॻाल्हि आहे त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो हेड केरु आहे। त हिते ॿ क्वेश्चन ठही सघे। हिकिड़ो हूंदो आहे हेड ऑफ स्टेट। हेड ऑफ स्टेट जेको आहे उहो प्रेसिडेंट खे चयो वेंदो आहे पाकिस्तान में, ऐं हेड ऑफ गवर्नमेंट जेको गवर्नमेंट जो हेड हूंदो आहे उहो प्राइम मिनिस्टर खे चयो वेंदो आहे। तव्हां हमेशा ॿुधंदा हूंदा त जेके बि न्यूज़ में फैसला हूंदा आहिनि पाकिस्तान जे बारे में अहम ॻाल्हियूं मोस्टली प्राइम मिनिस्टर जो नालो अॻियां हूंदो आहे, त इन करे जो गवर्नमेंट जो जेको हेड हूंदो आहे उहो प्राइम मिनिस्टर हूंदो आहे। नेक्स्ट क्वेश्चन इज व्हाट इज द ओल्ड नेम ऑफ हैदराबाद पाकिस्तान। इहे जेके बि सिटीज़ आहिनि जिन्हनि खां ओल्ड खां न्यू नेम थिया आहिनि या हिस्टोरिकली खां उन्हनि जी ॻाल्हि मशहूरु आहे त तव्हांखे उहा ज़रूर जेको आहे ॾिसणी आहे। हिन में असां वटि जेको आहे ऑप्शन ए इज करेक्ट। नेरून कोट जेको आहे हैदराबाद जो पुराणो नालो आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे त पाकिस्तान नेशनल फ्लावर, पाकिस्तान जो नेशनल फ्लावर कहिड़ो आहे। इहो बि काफ़ी जेको आहे बार क्वेश्चन रिपीट थींदो आहे, इहो तव्हांखे ख़बर हूंदो त इन जो जेको आहे कमेंट सेक्शन में असांखे ॿुधायो त इन जो सही ऑप्शन छा आहे। क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे विच बिराज इज नॉट लोकेटेड इन सिंध। हाणे इन में हेठियनि में इहो पुछियो वियो त कहिड़ो अहिड़ो बिराज आहे जेको सिंध में लोकेटेड न आहे। त ऑप्शन पढ़ूं गुड्डू बिराज, गुड्डू बिराज बि सिंध में आहे। सखर बिराज, सखर बिराज सिंध में आहे। कोटड़ी बिराज, कोटड़ी बिराज बि सिंध में आहे। त ऑप्शन डी जेको इन जो आहे चश्मा बिराज इज जेको आहे करेक्ट ऑप्शन आहे। नेक्स्ट क्वेश्चन मैथमेटिक्स जो पार्ट आहे। हाणे हिन में ॾिसिजे त मैथमेटिक्स में असांखे डिफरेंट जेको क्वेश्चन ईंदा जंहिंमें फ्रैक्शन, परसेंटेज, तव्हांजी जेको आहे डेसिमल टू फ्रैक्शन, फ्रैक्शन टू डेसिमल, अहिड़ा तव्हांखे क्वेश्चन अची सघनि था। हाणे इहा आहे फ्रैक्शन ऑफ 20% त इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो 1/5 आहे। 100% हूंदी आहे फुल ऐं उनजो जेको पंजो हिसो आहे उहो 20% थींदो, त इनखे 1/5 जेको आहे बी ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन नंबर 16 आहे इहा मल्टीप्लिकेशन आहे डेसिमल्स में पॉइंट्स में। त तव्हां सिंपली अगरि तव्हां डेसिमल्स ऐं पॉइंट्स जी तव्हांखे मल्टीप्लिकेशन ईंदी हूंदी त इहो सफ़ा वेरी इज़ी क्वेश्चन आहे। इन जो जेको आहे ऑप्शन डी इज़ करेक्ट ऑप्शन आहे। उन खां पोइ आहे हाउ मेनी फीट्स आर देयर इन 7 मीटर्स इफ 1 मीटर इक्वल टू 3.281 फीट। सिंपली मल्टीप्लिकेशन जो क्वेश्चन आहे ऐं इन जो ऑप्शन जेको सी आहे उहो करेक्ट ऑप्शन आहे। इंटेलिजेंस में जीअं मां तव्हांखे ॿुधायो त सीरीज़ जा क्वेश्चन हूंदा, वर्ड प्रॉब्लम अची सघनि था, एज प्रॉब्लम अची सघनि था, वर्क प्रॉब्लम अची सघनि था, टाइम एंड डिस्टेंस प्रॉब्लम अची सघनि था। जीअं ही तव्हां ॾिसी रहियो चूज़ द करेक्ट आंसर फॉर द ब्लैंक स्टार। ब्लैंक स्टार ही जेको ब्लैंक स्टार आहे इन जे लाइ तव्हांखे करेक्ट ऑप्शन। हाणे असां ॾिसूं त जेको आहे 2 टाइम जेको आहे मल्टीप्लिकेशन आहे 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32 ऑप्शन ए जेको आहे इहो करेक्ट आहे। त हाणे ही ऑफिशियल सिलेबस आहे, ऑफिशियल टेस्ट पेपर आहे जेको यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां अनाउंस कयो आहे। उन सां गॾोगॾु ही OMR शीट इन जो मां पहिरियां बि ज़िक्र करे चुको आहियां पंहिंजी वीडियोज़ में, अॼु बि तव्हां सां। त हिन तरीक़े जी OMR शीट हूंदी जेका तव्हांखे अटेम्प्ट करण जे लाइ मिलंदी। तव्हां पंहिंजा आंसर्स हिते टिक कंदा। हिते ही ॾिसो तव्हांजो रोल नंबर लिखियलु हूंदो, हिते तव्हांजी पूरी कंप्लीट डिटेल हूंदी, नेम, फादर नेम, सर नेम ऐं वग़ैरह। उन खां पोइ जेको आहे ही तव्हांखे OMR शीट मिलियलु हूंदी ऐं तव्हांखे ही जीअं ब्लैंक्स फिल थियल आहिनि ईअं तव्हांखे फिल करणा आहिनि। फर्स्ट जो को बि हिकिड़ो ऑप्शन सिलेक्ट करणो आहे, सेकंड जो को बि हिकिड़ो ऑप्शन सिलेक्ट करणो आहे। ध्यानु इहो रखिणो आहे त क्वेश्चन पेपर ते तव्हांखे आंसर अटेम्प्ट न आहिनि करणा, हिन OMR शीट ते तव्हांखे आंसर्स अटेम्प्ट करणा आहिनि। उन खां अलावा हिते तव्हांखे पंहिंजी सिग्नेचर ज़रूर करणी आहे ऐं तव्हांखे जेको पंहिंजी अटेंडेंस शीट ते बि सिग्नेचर लाज़मी करणी आहे एंट्री टेस्ट जे ॾींहं ते। उमेद था कयूं त तव्हांखे ही वीडियो ज़रूर हेल्पफुल साबित थी हूंदी। तव्हांजे एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन जे लाइ तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी टेस्ट जे डेट ते तव्हांखे कीअं आंसर्स अटेम्प्ट करणा आहिनि। मज़ीद अहिड़ियूं इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।